सुभान बस कर दरूद शरीफ वडी मोहब्बत निस्बत प्यार सां एक मरतबो अहां दरूद शरीफ बुलंद आवाज सां सरकार मदीना ते मोकलियो। अल्लाह ताला अहां ते पंहिंजो रहमत मोकलींदो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद निन्नबील उम्मी ताहिरिल मुतहहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह ताला जे वास्ते जेको मालिक खालिक सना जे लायक जंहिंजो शान बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे तसरा तां अर्श मुअल्ला ताईं कुन जे अमर सां पैदा फरमायो। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। अल्लाह ताला कंहिं बि शइ जे पैदा करण जो इरादो कंदो आहे, बसि एतिरो ई हुकुम आहे इरादे जो, कुन कुन थी फ़यकून, उहा शइ थी पवंदी। ही समंदर, दरिया, दरख़्त, ज़मीन, आसमान, लोहो कलम, कुर्सी, सिदरतुल मुंतहा, अर्शो मुअल्ला, अल्लाह के पैदा करने में का देर न लगी। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। इहो ई अमर आहे, इहो ई हुकुम आहे। 18,000 मखलूक जी जिन्स आहे। किताबनि लिखियो आहे त 18,000 जिन्सूं आहिनि मखलूक जूं। हर जिन्स में लखनि करोड़नि जे तादाद
व मखलूक मौजूद आहे। इन सारी मखलूक जे पैदा करण में अल्लाह खे का देर न लगी। कुन थी फयकून, उहा शइ थी पवंदी आहे। अॼु हीअ महफ़िल ख़ासि शान अहल बैत, शान शुहदाए करबला मुनक़द कई वई आहे। हीअ महफ़िल का मामूली महफ़िल न आहे। हीअ महफ़िल ईमानी, नूरानी, रूहानी, क़ुरानी महफ़िल आहे। असांखे पंहिंजे मालिक में उमेद आहे जंहिं अल्लाह पंहिंजे कलाम पाक में वाइदो फरमायो आहे, या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ। ये उहे मुंहिंजा बंदा, ये उहे मुंहिंजा बाना, असरफ़ू अला अनफुसिहिम, जिन पंहिंजे मथां इसराफ़ कयो, कसरत सां गुनाह जा कम कयूं, नेकी विसारे बातिल माल थिया, परेशान न थियो। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मुंहिंजी रहमत खां नाउमीद न थियो। मूंसां को भाईवार न आहे, मुंहिंजो को मशीर न आहे, मुंहिंजो को वज़ीर न आहे, मां अकेलो अल्लाह आहियां। मां बख़्शियां त बख़्शे छॾियां थो। बाद में मौला करीम फरमाए थो, इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, मां सभु गुनाह बख़्शींदो आहियां। असां इहा उमेद रखी इन महफ़िल में शरीफ़ थिया हूं। असांजे मिठे मालिक में उमेद आहे, जो बि इंसान बंदो मोमिन पंहिंजो झोलियो ख़ाली खणी आयो, अॼु हिन वक़्तु पंहिंजे मालिक जे फज़लो करम सां हक़ सच जो झोलियो भरे पोइ मोटंदो। सभई चओ आमीन, हथ खणी चओ आमीन। या रब्बिल आलमीन, ए आलम जा रब, ए आलम जा मालिक, असांजी दुआ क़बूल फरमा। अल्लाह त हाज़िर नाज़िर, हू काइनात जो मालिक आहे। सॼी काइनात में ज़रे ज़रे खे हिकु नज़र सां सुञाणे सघे थो, पर मालिक साईं ॿारे महबूब जे मथां उहो करम फरमायो आहे त महबूब जो क़याम मदीने तैयबा में मक्कतुल मुकर्रम जो ॻाल्हियूं ॿुधाए थो। सरकार जो क़याम मक्कतुल मुकर्रम में मदीने जो ॻाल्हियूं ॿुधाए थो। वेहे तो ज़मीन ते आसमान जा बयान फरमाए थो। हिकु वक़्तु करीमनि जे मथां आयो, जंग मूता शाम जी मशहूर जंग आहे। अक्सर करे दरसी किताबनि में भी हिन जो बयान आहे। उन जंग में सरकार मदीना शरीक न थे। को मसइलो हो, पाण जंहिं वक़्तु जंग शुरू थी आहे, पाण उन वक़्तु चंद साहबनि सां पंहिंजी मस्जिद में वेठा आहिनि। वेठे वेठे फरमायो त हिन वक़्तु जंग जो झंडो अलम ज़ैद जे हथ में आहे। शाम हज़ारा माइल, हज़ारा को मक्कतुल मुकर्रम मदीने में परे आहे, ज़ैद जे हथ में आहे। थोरो वक़्तु गुज़रियो, सरकार फरमायो त पंहिंजे भाउ ज़ैद लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरो, उहो शहीद थियो आहे। सरकार जो क़याम मदीने तैयबा में नज़र मुस्तफ़ा जी शाम। ही कम अल्लाह जो आहे, ही कम अल्लाह जो आहे, पर अल्लाह पाक जी अता मुंहिंजे दिलबर जे मथां बरसी रही आहे। उन अता जे करे मुंहिंजो साईं सॼी काइनात खे अख ॿूट में ॾिसी सघे। थोरी देरि गुज़री, फरमायो त हाणे अलम जाफ़र जे हथ में आहे। जंग ज़ोर शोर सां हले थी, हलंदी रहे थी, जंग हलंदी रहे थी। थोरी देरि गुज़री, पाण सरकार फरमायो
त पंहिंजे भाउ जाफ़र लाइ मग़फ़िरत जी दुआ करो, वो शहीद थियो आहे। थोड़ी देर खां बाद फरमायो सभिनी खे मुबारक आहे, झंडो ख़ालिद जे हथ में आहे, जंग फतह थींदी आहे। यानी ॿुधाइणो आहे त हीउ कमु अलाह जो, अलाह ही हाज़िर नाज़िर आहे, अलाह ही काइनात खे ॾिसे थो। जंहिं अलाह ख़ालिक़ कुल शइ, जंहिं हर शइ खे पंहिंजी कुदरत सां पैदा कयो, पर इहो करम अलाह पाक पंहिंजे महबूब जे मथां बि रखियो आहे। त सरकार जो क़याम मदीने तैयबा में शाम जो ख़बरां ॾे, जेकॾहिं इहे ख़बरां सच आहिनि ऐं अव्हांजो ईमान आहे, नबी जो फरमान सच आहे, ॾिसण सच आहे, त हीअ महफ़िल में सरकार खां परे न। वल्लाहु मुअती व अना क़ासिम, अल्लाह जी मुंहिंजे मथां अता है, अता बरसी रही आहे, अता दर अता, अता दर अता, इहा अता वो अना कासिम, मां इन्ही अता के तक़सीम करण वारो आहियां, विराइण वारो आहियां, वंडण वारो आहियां। ये अल्लाह जी अता नबी जे मथां है, जो वेहण था मदीने तैयबा में त शाम जो ख़बरां ॿुधाइनि था। जंहिं दिलबर मदीने में वेही शाम जो ख़बरां ॿुधायूं त शहज़ाद कोन नबी खां परे। सुभान अल्लाह। अक़ीदे खे संभाले वेहो। अज वक्त खुदा जे कर्म जो फैसला थीने वेहो, सारो तवज्जो इन्ही पासे ॾियो त मुंहिंजो दिलबर अल्लाह जो सचो नबी, जेको यतीमन जो यार, बेवाहन जी वाह, निदर के धन जो धनार, इमामुल कुल सैयद रसूल, जंहिंजी नज़र ज़रे ज़रे में खुदा जे फज़ल सां पहुची रही। बेशक पान करीम जन फरमायो त मुंहिंजी उम्मत मां मोहम्मद ते दरूद मोकिले थी, छो त अल्लाह पाक तॾहिं ॿुधायो त या इन अल्लाह व मलाइकतहू यसल्लूना अलन नबी, मां अल्लाह ऐं अल्लाह जा मलाइक मोकिलियो दरूद मिठे मोहम्मद ते। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो तव्हां बि इहो दरूद मोकिलियो। त हीउ दरूद जेको आहे ॿिनि ख़्यालनि में आहे। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके सरकार ॾे दरूद मोकिलनि था, मगर दिलि उन्हनि जी नबी जी मोहबत खां ख़ाली आहे, रुॻी ज़बान हले थी पई। उहो दरूद मलाइक आणे ख़िदमत में पहुचाइनि था। ॿिया उहे आहिनि जो काथे बि रहनि था, काथे बि वेठा आहिनि, दरूद उते पढ़नि था। मुंहिंजो साईं उन्हनि जो दरूद उते ॿुधे बि थो, उनखे सुञाणे बि थो। इन अलाह त उन्हनि जी दिलि में मदीने वारे साईं जी मोहबत जान खां वधीक, वालिदैन खां वधीक, औलाद खां वधीक, वनास अजमईन, जेके बि इंसाननि सभिनि खां वधीक मोहबत आहे। छो त मोहबत ना चीज़ खे चीज़ कंदी आहे, मोहबत उन मक़ाम ते पहुचाए जिते ॿियो न पहुची सघे थो। मुबारक उन्हनि खे आहे, ख़ुशख़बरी उन्हनि खे आहे, जिन जी दिलि में सिक मुंहिंजे साईं जी आहे। अल्लाह अल्लाह, ओ जेको कर्म अल्लाह जो नबी जे मथां बरसी रहियो आहे, उन खे वॾण वारो मदीने जो मोर आहे, उहो कर्म तोखे मिली रही। आमीन आमीन। मोहब्बत मोहब्बत निस्बत सवाइ मोहब्बत जे कुछ भी ना है। हजार फेरियों पा, हजार घुमरा दे, केतरे कदर मान कसर कुछ भी ना है। क्या है मोहब्बत में जाए, सच करे पुछो, जे कर इहो कर्म है त हिन वक्त सुन्नत जमात जे मथा सुन्नत जमात में पूरी शरीयत आहे। अॼु केॾो पिंडा लखनि जे क़रीब, अञा बि ज़्यादा मोमिन हिन महफ़िल में शरीक, हिन महफ़िल में शरीक। छा हितां ख़ाली मोटंदो? नमजा साईं, ख़ुदा ख़ाली मोटाईंदो?
शक्ल ते ना है, जात ते ना है, दुनिया ते ना है, माल ते ना है, मिल्क ते ना है। जात ले तारफू सुञाणप लाया जे हिकिड़ो अब्दुल्ला काथे मिले ना। जेसिताईं ज़ात न खणंदे त अब्दुल्ला जो पतो न तॾहिं पवंदो न पवंदो, जे खणंदे त पतो तॾहिं पवंदो। ज़ात सुञाणप लाया हक़ीक़त में ख़ुदा जे करम में उहो दाख़िल आहे जिन खे नबी जी मोहब्बत आहे। जान खां वधीक, पीउ माउ खां वधीक, औलाद खां वधीक अल्लाह अल्लाह वन्नास अजमईन, जेके बि इंसान सभिनि खां वधीक उहो दरूद मदीना वारो साईं अस्मा सालात अहले मोहब्बती व आरिफ़ुम, जिन जी दिलि में मां मोहम्मद जी मोहब्बत आहे, उन्हनि जो दरूद असां ॿुधूं बि था त उनखे सुञाणूं बि था। हिन महफ़िल में जिन जी दिलि में सची नबी करीम जी मोहब्बत आहे, सरकार जो क़याम गुंबद ख़ज़रा में आहे, तूं हिते दरूद जी झलक उथाए थो, उहा उते पचे थी, मुंहिंजो दिलबर उहा ॿुधे बि थो त सुञाणे बि। बेशक नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे मुर्शिद हुसैन, हुसैनिया, यजीदिया, मुर्दाबाद। सरकार जे ग़ुलामनि में हिकिड़ो ग़ुलाम जंहिंखे ख़बर पई त हिकु जवान मक़तल मुक़र में अचे, मके खे फतह कयो आहे, ॻाल्हियूं ॾाढियूं मिठियूं ॿुधायूं जेके माण्हुनि खे ॾाढी वणनि छो की गिला बि कनि था पिया। दिलि घुरिस त वञी त ॾिसां छा बयान आहे, छा फरमान आहे, छा सम्झाणी आहे। जॾहिं सरकार जे साम्हूं आयो, चेहरे पाक ते नज़र पती, दाह करे किरी, होश न रहियो, होश न रहियो। मूसा अलैहिस्सलाम खुदा सां हम कलाम थे, करम मूसा साहिका हम कलाम थींदे, खुदा जो कलाम ॿुधंदे दाह करे बेहोश थी किरी पियो, वजद जी हालत में अची वियो। त उहो चेहरो आहे जो मलाइक बादशाह सुभान अल्लाह। जॾहिं होश में आयो, पाण साईं इशारो साईं जे साम्हूं आयो, हथ मथे ते रखनि था, बस बस दाख़िल न के या रसूल अल्लाह, मूंखे इस्लाम में दाख़िल कयो। मुंहिंजे साईं कलमे जी तलक़ीन फरमाई, मोमिन बणिजी वियो। नमाज ज़हर जो वक़्तु हो, पाण खड़ी मंझंदि, उन उते बिलाल खे यादि फरमायो, ख़िदमत में हाज़िर थियो। या रसूल अल्लाह फिदाक अबी उम्मी, मां हाज़िर आहियां, हुकुम फरमायो। फरमाए बिलाल अज़ान दे। मुंहिंजा साईं काथे बीही ॾियां? फरमाया त बैतुल्लाह जी छित मथां बीहो, कंहिंखे बि ताक़त न आहे। वॾा वॾा सहाबी अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान गनी, हैदर करार, ॿिया ॿिया सहाबी मौजूद आहिनि। कंहिंखे साईं हुकुम न कयो, उन खे हुकुम कयो जेको शक्ल जो सादो, ज़बान जो बातो, ज़ात जो हबसी। त ही करम ज़ात ते न आहे, ही करम निस्बत ते आहे, ही करम वास्ते वारनि लाइ आहे, ही करम उन्हनि लाइ आहे जिन जी दिलि जो ॻांढापो नबी सां सचो ऐं सही आहे। वक़्त गुज़री वेंदा, अॻिते को करम थिए, सकरात में करम थिए, कब्र में करम थिए, क़यामत में करम थिए। ये ऊंदे थी त छा छो, अॻिते अल्लाह पाक ऊंदे खे बचाए। जिन जी दिलि अॼु ऊंदे खां बचियल आहे, जिन जी दिलि हक़
सज जो उजालो आहे इंशा अल्लाह ताला त क़ब्र में भी यार के सुञाणींदा त क़यामत में भी यार के इन अखियुनि सां सुञाणींदा आमीन चओ आमीन 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 असां न ज़र जा तामिल हो न ज़ेवरनि जा तालिब हो न दुनिया जा तालिब हो न सोन जा तालिब हो असां मदीने वारे सां जी मोहब्बत जा तालिब हुकुम थियो छित ते बीठो मुंझी पियो त बिलाल मदीने तैयबा में अज़ान तो ॾींदे त तुंहिंजो मुंहुं बैतुल्लाह ख़ुदि सरकार बैतुल्लाह जे मथां बीहारियो आहे हाणे मुंहुं काॾे करे ताख़ीर थी बिही जो अज़ान पाण पुछनि था बिलाल एॾी देरि छो आहे साईं ख़ुदा तव्हांखे सभु कुझु ॼाणायो आहे ॼाणो छा मदीने में हुयुमि त मुंहुं बैतुल्लाह ॾियो ख़ुदि तव्हां बैत जे मथां बीहारे अज़ान था ॾियारायो हाणे काॾे मुंहुं कयां मुंहिंजो दिलबर फरमायो त बिलाल अॼु असां ॾे मुंहुं केॾे चेहरो मदीने वारे साईं जो आहे रुख अनवर मदीने वारे साईं जो आहे अखियूं बिलाल जूं आहिनि सरकार ॾे तकींदे तकींदे अज़ान थी यह मोहब्बत आहे यह निस्बत आहे ही वास्तो आहे ही दुनिया दौलत ते ना है हे माल ते ना है हुस्न जमाल ते ना है ही दिल ते आहे जंहिंजी दिल वारो वास्तो नबी सां सचो आहे ख़ुदा जो कसम तू मां परे मां तोखां परे नबी पाक अञा बि असां लाइ वेठो बेशक बेशक आमीन आमीन ये सब खुदा जी अता है खुदा जो करम छो त नबी के अल्लाह पैदा कयो यानी 18,000 मखलूक में 18,000 जिन्सूं जेके खुदा पैदा कयूं हज़ूर भी इंसानी जिन्स में थी आयो पर बेमिसल बशर बशर आहे इनकार न आहे पर बेमिसल बशर नबी जहिड़ो को बि बशर न आहे न क़यामत में पैदा थी तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मेरा नबी हमारा नबी हमारा नबी यहाँ का नबी यहाँ का नबी सकरात का नबी सकरात का नबी मेरी कब्र का नबी कब्र तो का मेरे नबी हशर का नबी ये महफिल जेका मुनक़द कई वई आहे शान अहल बैत शान शुहदा इमाम हुसैन जो रुबो शहीद कोने ये सैयद शुहदा इन लाइ सरकार फरमायो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन हुसैन मां मोहम्मद में जो आहे मां मोहम्मद हुसैन में हुसैन असां में जो आहे असां हुसैन में जो आहे केॾो निशान आला जेके अल्फाज ही है सुभान अल्लाह नबी से फरमाया अज नींद खंभ माण्हू परे भजन एॾे को ख़्यालु कोन्हे अरे पंहिंजो को ॿिचड़ो बीमार थी थो पियो त मुंहुं जो वञे ई नथी परेशानी में परेशानी हुते ढिड़कंदो हुते किरे हुते किरे थो पियो पर हिन पाकनि जो जेको कज़ियो थियो आहे कज़ियो करबला जो निसोरो नाज़ रिंद फलूं राज कज़ियो करबला जो वो फारसी वारो फरमाए तो शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीन हस्त हुसैन दीन पना हस्त हुसैन सिरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना ला इला हस्त हुसैन सिर नहीं हथ नहीं सिर पांजो कुर्बान कए हथ ने छो त हथ हो नबी जी हथ सां मिल इहो हथ ॿिए जे हथ सां थी न सघे दुआ कयो असां जो नबी सां सचो वास्तो रहे आमीन ये महफिल ॿिनि भाङनि में शान अहल बैत शान शुहदा अहल बैत जॾहिं मोहब्बत साईं जन मक्कतल मुकरम खां हिजरत फरमाए मदीने तैयब तशरीफ थिया थोड़े अरसे खां बाद जोक दर जोक माण्हू ख़िदमत में हाज़िर थियनि था अंसार हैरान थी विया
तो कुछ भी ना आंदे ये काथों तो खा रहा है इन्होंने पाने में मशवरो क्यों असांजे मथों बहक असां बेहस में ताकत कुछ खिदमत में पहचायूं सुभाणे जो कुछ खुदा घुरियो इन साण खणी सरकार के खिदमत में आंदो या रसूल अल्लाह ये असांजो हक़ीर नज़रानो तू छा ॾेई सघंदे केतिरो बि अंदे केतिरी निंड्रा फिटाईंदे सॼी ज़िंदगी हिन राह में तू निंड फिटा 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 पर जेको मदीने वारे साईं जी आमन जो एहसान खुदा हिन उम्मत मथां कयो आहे इन एहसान जो हिकु बयान बि तू ॻाए न सघंदो ॻाइण त परे आहे ॻाए न सघंदो हा खणी आया ही अर्ज़ कयूं वही नाज़िल थियो जिब्रील कुरान खुलिया कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अल-मवद्दत फिल कुर्बा मुंहिंजा महबूब हुकुम मुंहिंजो ॿुधाइण कमु तुंहिंजो ॿुधाए पंहिंजी उम्मत खे फरमाए पंहिंजी उम्मत खे त मां अजूर जो तालिब न आहियां अजूर जी घुर्ज न आहे जेके ॾुख ॾिनो जेके मां तकलीफ़ां सॼूं मुंहिंजो अजूरो इहो आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यार रखो मुंहिंजे अज़ीज़नि सां मोहबत रखो नबी जा करीब आले अली नबी जा करीब आले फातिमा नबी जा करीब आले हसन नबी जा करीब आले हुसैन नबी जा करीब आले अकील नबी जा करीब आले जाफर नबी जा करीब आले अब्बास दोस्तों ही जेको बयान कयो हे कवि या पुख्तो आहे हे नबी अलैहिस्सलाम जा करीब उन्हनि जी जेका औलाद थींदी आई अॼु ताईं मौजूद आहे वरी क़यामत ताईं थींदी हे सभु नबी जी आल आहिनि इन्हनि लाइ ख़ुदि खुदा बंदे करीम फरमातो मुंहिंजा महबूब ॿी तलब न रखो तुंहिंजे आॾो खणी कुझु घणो आया आहिनि पर न तूं चवनि त मुंहिंजी हक़ इहो आहे मुंहिंजी घुर इहा आहे त मुंहिंजे अज़ीज़नि सां प्यार रखो नबी जे अज़ीज़नि नबी जे क़रीबनि सां मोहबत वॾो सवाब आहे अॼु त नबी साईं जो अञा वेझो सभिनी खां वेझे में वेझो जेका जंग थी मदीने पाक खंदक मशहूर जंगे हज़ूर ॿ ॻाल्हियूं फरमायूं त हिकु त मदीने खां ॿाहिरि न निकिरो अंदरि मदीने में जंग थियो ॿियो केतिरो बि माल गनीमत हुजे निहारियो न जेसिताईं मां हुकुम न कयां हुननि मदीने खे छॾे ॿाहिरि जंग कई कुझु हुननि खे शिकस्त आई भॻा वठी हे माल जे पियो काहे पिया त 72 सहाबा शहीद थिया आहिनि मामूली नबी जी नाफ़रमानी कंदे 72 सहाबी शहीद थिया आहिनि पर जेको सॼी ज़िंदगी मुस्तफ़ा जी नाफ़रमानी करे उन लाइ छा न दुआ कयो असांजो वास्तो सही रहे शैतान तोखे भुलाइण जी कोशिशि करे थो भिटकण जी कोशिशि थो को माण्हू सवाइ पीउ माउ जे न थी सघंदो आहे नबी जी अम्मा बि आहे नबी जो पीउ बि आहे नबी जी माउ बि आहे नबी जी भेण बि आहे नबी जा अज़ीज़ बि आहिनि ईअं असां सां बि मसइलो आहे नबी सां मसइलो आहे पोइ नबी खे माण्हू अरे माण्हू आहे इंसान आहे पर बेमिसल नबी जहिड़ो मिसाल आहे ई कोन ओहो महबूब अल्लाह जो प्यारो नबी कहिड़ो मसइलो काथे पता जंगे ओद मौला अली अकेलो साईं बीठो आहे इन जंग में 500 काफ़िरनि जो हज़ूर ते हमलो आहे तलवारियूं नंगियूं आहिनि लड़ाईंदा अचनि सरकार जी नज़र पहुती आहे कोई इनखे मुंतशिर करे सभिनी ॿुधो अली बि ॿुधो अली ख़िदमत में हाज़िर या सैयदी या हबीबी ये अली हाज़िर आहे वञो अली ख़ुदा जे हवाले आहे अली हे न सोचो त हिकु तलवार तुंहिंजी आहे हेॾो 500 तलवारियूं आहिनि तूं छा थो करे सघे पर न
नबी जो हुक्म हो उनके पक्का ही हिन में अल्लाह जी हिकमत आ फतिह मां अली बेशक अरे पक्का रखो मुज़ब्ज़ब न थी इन ठगन मुल्लन जे कढ न लगो उन्हनि सां वास्तो रखो अर रहमान बस अलबही खबीरा जेके तोखे मालिक जी पूरे शान को वाक़ुफ़ करे हक़ जी इबादत के सेखारे उन्हनि जे पोइ रहो रहमान जी ख़बर रहमान जी फज़ीलत रहमान जो शान रहमान जो मर्तबो अल्लाह जो शान वहदहु ला शरीका बेमिसल बेमिसाल कायनात कई एक हुक्म सां एक इरादे सां पैदा करे सके तो त को वक्त ईंदो सारी दुनिया फना थी वेंदी मिट्टी सां मिट्टी थी वेंदा वरी ॿियो वक्त ईंदो कुल ला युहयीकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा यजमअकुम यौमल क़यामत क़यामत जे हारे वरी पंहिंजे इरादे जो हुक्म कंदो कुन सभु जीअरा थी ये अल्लाह जो शान है ये अल्लाह जी अता है नबी साईं के खुदा पंहिंजे कुर्ब में वेझो कयो आहे तूं त ख़ुशि थी त या अल्लाह अहिड़ो नबी असांखे ॾिनी मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम में ॾुकुर पियो मींहुं नथो वसे जानवर पानी का सिकन था गीत जणिया उन में मरन था 70,000 पान सा बनी इसराइल शान वठी एक मैदान में पता मतो घाड़ो आओ बुकाए अल्लाह अल्लाह अस्तगफारा अर्ज़ा वही नाज़िल थियो मूसा इन तुंहिंजी उम्मतन में जेके 70,000 खयां थी दुआ जे लाइ हिकिड़ो गुनाहगार आहे जंहिं 40 साल मुसलसल गुनाह जा कम कया आहिनि उनखे कढ ॿाहिरि ऐलान करे त पोइ मां बि वसायां पाण हुकुम फरमायो हुन ॿुधो सभिनी ॿुधो हाणे हे ग़रीब गुनाहगार काॾे वञे जे निकिरे थो ॿाहिरि इज़हार थो थिए सॼी उमिरि ख़्वारी हे नथो निकिरे त मींहुं नथो वसे हिन छा कयो जो लठड़ो पंहिंजे मुंहं जे मथां विझी दिलि भरिजी आई पोड़ा वरी हलिया दर्द भरी हिकिड़ी अहिड़ी दाह कई जेका अर्श खां मथे चढ़ी बसि हिन जी दाह हेॾो मींहुं वसणु शुरू थी वियो सैयदना मूसा हैरान थी वियो हू गुनाहगार त न निकितो ही कर्म कीअं थियो या अल्लाह तू हर शइ ते क़ादिर आहे हर कम में तुंहिंजी हिकमत आहे असांजे लाइ आहिनि रहमत आहे ही कर्म कीअं थियो मूसा जंहिंजे करे मां बारिश खे बंदि कयो उन जे करे मां बारिश जंहिं 40 साल गुनाह जा कम कया मुसलसल गुनाह में गुनाह उन लाइ हुकुम थियो पर हिकु दर्द वारी दाह के खुदा जी ज़ात पाक मींहं खे वसाइणु शुरू कयो या अल्लाह भला उहो मां ॾिसां खुदा फरा मूसा न जंहिंखे मां 40 साल ढकियो आहे उन खे मां उघाड़ो दोस्तो हो करीम जो उम्मती आहे तू हबीब जो उम्मती आहे कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे और है अर्श मुअल्ला और है सुभान अल्लाह दोस्तो ये शान अहल बैत जो आला है बाला है इल्लल मुबद्दत फिल कुर्बा सैयदो अहल बैतो ताके मुबारक ताजो नानो नबी बाबो अली ताके पंहिंजे नस्ल ते नाज़ करणु खपे पर पंहिंजे नाने जी सुन्नत खे बि चिमिड़ी पओ नाने जे फरमान खे बि चिमिड़ी पओ जो फरमान असां वटि मौजूदु आहे क़यामत मौजूदु रहंदो जंहिं फरमान में का ॻाल्हि न छुपियल आहे न लिकल आहे न बंथियल आहे अल्लाह ताला फरमाए थो इहा आयत कीअं क़ुरान जी बशीर तो कुरान तो ते मां नाज़िल कयो हाँ वनज़्ज़लना अलैकल किताब ही किताब जेको तुंहिंजे मथां मां अल्लाह नाज़िल कयो तिबयानल कुल शइ इन कुरान में हर शइ जो बयान आहे तू पुछंदो वञ त कुरान जवाब ॾींदो चओ सुभान अल्लाह ये कुरान में हिन उम्मत लाइ आहे
अर्ज कम ही अल्लाह जो शान बेशुमार सलात बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत देवाली नबी अमखार नबी लजपाल नबी जै प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ जो एहसान अल्लाह ताला मोमिनन जो अता फरमायो इनिया एहसान मां छा मिलियो ईमान मिलियो कुरान मिलियो रमजान मिलियो रहमान मिलियो नबी पाक कुर्ब जो कदम न रखे हाँ ईमान की दौलत असांखे न मिले हाँ ये कलमो नसीब न थे हाँ नबी साईं दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए हाँ तो ये कलामुल्लाह नाज़िल न थे हाँ नबी साईं रहमत आलमीन जो आलमीन ला रहमत थी आयो दुनिया में न अचे हाँ तो रमजान न मिले हाँ तो रहमान भी न मिले हाँ खुदा भी नबी जे मुहाबे मिलो नबी जे सदके मिलो आदम अलैहिस्सलाम जी तौबा भी नबी जे मुहाबे खुदा कबूल कई आदम अलैहिस्सलाम एक मामूली खता कई शैतान जे चवण ते मामूली खता हल्के में हल्की हुक्म छो कपड़ा लहिया ही जो को मेवो खाईंदा वडन पदन वारो केलो इन केले जा पन हजरत आदम अलैहिस्सलाम जा जॾहिं कपड़ा जान जा जन्नती लथा त केले जा ज़मीन ते लथो रोईंदो रहियो माफ़ी माफ़ी कम न बणियो महीननि जा महीना सालनि जा साल गुज़री विया आदम पे भेटो बाक़ी पानी या मानी तो कुदरती ग़िज़ा अलाह कीअं मिली उन पासे मां नथो हलां उन लाइ घणा कौल आहिनि ख़ुदा ॼाणे कहिड़ो कौल बहितर आहे इहो अलाह जे हवाले कयूं था पिया हिकु वक़्तु जॾहिं आदम अलैहिस्सलाम जे बोते खे अलाह पाक तयारु कयो उन बोते में रूह फूक वियो दान में साह अची वियो अकुलु अची वियो सम्झ अची वई ॾिसणु अची वियो ॿुधणु अची वियो उथी वेठो जॾहिं उथी वेठो त काटे खे मथे किथे पहिरीं नज़र अर्श मौला जे कुंगरनि ते पहुची हिकु पासे खां लिखियलु हो अल्लाह ॿिए पासे खां लिखियलु हो मोहम्मद हैरान त अल्लाह त आहे वाहिद अहद दाइम हमेशह हर घड़ी आहे पर ही मोहम्मद जो इस्म हे भी का हस्ती आहे छो त अल्लाह पंहिंजे इस्म सां गॾु भरिसां लिखायो आहे ही बि का हस्ती आहे उहो दिलि में ख़्यालु रहिजी वियो जॾहिं इहे एतिरा वक़्त गुज़री विया तौबा क़बूल न अची वई त उहो वक़्तु यादि आयुसि जॾहिं गाटलो मथे करे ॾिठे अर्ज़ु कई या अल्लाह तोखे वास्तो आहे पंहिंजे प्यारे मोहम्मद जो उन जे मुहाबे मूंखे माफ़ कर ख़ुदा फरमायो आदम उन खे त मां अञा पैदा कयो न कयो आहे तो न ॾिठो आहे तूं कीअं थो वास्तो विझे मुंहिंजा मौला हीअ हक़ीक़त आहे जॾहिं मुंहिंजे बदजान में बेजान में जान आई उथी वेठुमि त नज़र मुंहिंजी अर्श जे कुंगरनि ते पहुती हिकु पासे खां तो मिठे मालिक जो इस्म पाक हो ॿिए पासे खां लिखियलु मोहम्मद या तम ते हे बि का हस्ती आहे बसि उन जो वास्तो ख़ुदा फरमा आदम मां तोखे बख़्शे छॾियो तुंहिंजे शरीर ते मां ख़िलाफ़त ॾिता अवां जे मथां हक़ आहे जॾहिं बि का मुश्किल दरपेश अचे का ॾुख जी ॻाल्हि साम्हूं अचे कोई अहिड़ो नुक़सानु थिए त नबी जो वास्तो जी दुआ घुरो घुरणो तुंहिंजो कमु बेड़ा पार करणो अल्लाह जो सुभान नबी जे मुहाबे वारी दुआ ए मुल्ला टहंदा न चओ बिना शिरक कले बदबख्त हजरत अमरोटी रहमतुल्लाह बुजुर्ग साहब मशहूर कामिला उन जो किताब मां वटा
उनजी शक्ल मुबारक फोटू मां वटिया उनजे हम वक्त जा आलमन जा फोटू हन जेका मस्त खीथर मां अंग्रेजन का जोर ते वते उनजो छापो आ एक नात सिंधी में आ अरबी में हन फारसी में हन त बुधी जालियूं निमाणीअ जो अची रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या हर्फ निदा है हाजिर दिलाया त बुजुर्ग साहब वलीउल्लाह कामिल नबी के हाजिर करे समझे तो नाजुर करे समझे तो अरे तुझो अमरोटी रहमतुल्लाह जो है अकीदो तू काथे पातो तो अमरोटी ना है अमरोटी वो जो को थी गुजरियो जे हक जो कलमो चई बुधायो दुनिया में ओ किताब मशहूर आ मार पियो आ जो को भूल जे अचे दिसे जे न हुजे मां 10,000 इनाम ता इन सभी बुजुर्गन नबी के सजवा बो बुजुर्ग केड़ो किताब पढ़ो से इमदुल्लाह मुहाजिर मक्का इमदादुल्लाह बड़ो आलिम चाहिए अल्लाह मुहाजिर मक्का ते बंदे जो बुनियाद इतो हलियो हुन भी अजमाड किताब पयो हो सुबह जो पढ़न थियो मां रोई दिनो एडो तो सरकार दे शान के खयो थे या रसूलुल्लाह या हबीबुल्लाह या नबी अल्लाह यतीमन जा गरीबन जा बेवाहन जीवा इधर का धनार याद रखो धन जो धनार पुख्तो धन सलामत है जे धन जो धनार वायलो ता का बकरी गिदड़ खणी वेंदो का बगड़ खणी वेंदो का काडे वेंदी असा जो धनार सलामत है असा के जे धनार चमो धन के कतारे असा के कतारे जन्नत में रवाना आमीन बोले सौफ योती का रब्बुक फतरदा ही आद दर नाज़िल थिया हदीस पाक में जो किसो मंजर गो थी बे पासे माशा जमल ते न हलियो वल सौफ योती करमो का फतरदा हे दुआ सूरह है वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वल सौफ योती का रब्बुक फतरदा वही जे अचल में ताखीर थो देर थी मुनाफिक ऐं मुशरिक पुछा तो रब छड़े दिन से रब ना पसंद कर पसंद न कहीं वही बंद थी हो यकदम आयत नाज़िल थी तस्वीर बयान में दुहा मा मुराद रुख अनवर नबी जो पाक चेहरो नूरानी चेहरो तुझे रोशन चेहरे जो कसम लैल मा मुराद रात या जाने वार मुबारक तुझे जुल्फ अंबरी जो कसम वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला तुझे रब तोखे न छड़ियो तोखे ना पसंद न कई तो पसंद मां वद्दअक रब्बुक तुझे रब तोखे न छड़ियो ही आज अनी वत नाज़िल थी भल सौफ योती रब्बुक फतरदा त सरकार उठी भी जाए उठी भी फरमाता अल्लाह अल्लाह जो कसम खान था जे कदे हिकड़ो उम्मती मुझो जहन्नम में रह जियो हमारा केडी खुदा सा नबी जी हुज्जता गुनाहगारो ता के मुबारका यो जबर असा के मिलियो अल्लाह 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 आशिकन जो अजब करम थिया सुभान बि करम थियो हूंदो मुनाफिकन जो अजब मोहकारो तो सुभान बि मोहकारो नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हाज़िरी मुर्शिद हुसैन तो मुनाफिकन के गालाया भली बजे को चिड़े तो मुनाफिक चिड़ंदो तो वो मुनाफिक है ना ये ठगंदो तो वो मोमिन है ना जरूर तो में गाली ये होंदी ना ये मकर सकरा जाने मान के बगला हेडे होदे करे दिल में रखो परे कहें तो असल जो ईमान जंजी दिल में इश्क जो उजालो आए ये तो एक सिरा लख सिर खुदा बखे हर सिर कुर्बान करना से असान जो कदम पहुंचे न थजो असान जो कदम अगते सुभान अल्लाह ये फकीर घने वक्त का पोयो लगा उठी दबी उठ बैठो मदीना में करे आयो देखा जो करे
खतरात होंदा है तुम बैठो 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 भाई रहो चिरिया तू ही रहो रोए थो इश्क यार जब रोए थो इन्हनि खे भी नबी जी मोहब्बत तू इन्हनि कम चट थी बेशक मां जड़ो मानू ठुक तुझे मुंह में जाए लानत जो हकदार है नबी असां जड़ो ना है वो बेमिसला नबी जे मिसाल को थी न सके तो बशर आहे मगर बेमिसल बशर बेशक सैयदुल बशर जो सैयदुल बशर हर इंसान जो सरदार असां जो सरदार अब्बे जो सरदार अम्मा जो सरदार मुल्क जो सरदार कायनात जो सरदार आसमानन जो सरदार लोह कलम जो सरदार कुर्सी जो सरदार सिदरतुल मुंतहा आखिरी हद जाते हर इल्म खत्म छो मेराज दी रात मुझो महबूब गड्डा कैसा जिब्रील सां जड़े इन मकाम ते आया हन या जिब्रील जे रहण जी जाया सरकार जो कदम अॻिते थो थिए जिब्रील जो कदम पोइते थो थिए फरमाता या अखी मक्के में गॾु मदीने में गॾु आसमाननि ते गॾु कुर्सी ते गॾु लोह कलम ते गॾु हिते छो छो पोइते थिए या रसूल जेके हिकिड़ो कदम मां अॻिते वधाईंदुसि त मुंहिंजा पर सड़ी वेंदा हिते वञी त तूं वञी सघे जंहिं जाइ ते जिब्रील जो कदम न वधे उन जाइ ते मुस्तफा कदम खे वधाए अॻिते करे त पतो पियो नबी असांजो बशर न आहे बेमिसल दोस्तो हे इमाम हुसैन आली मकाम जी शहादत जॾहिं हुसैन जायो नबी साईं जन न्याणी जो घर नबी साईं फरमाइनि था त बच्चे जो नालो छा रखियो अथव बतूल अर्ज़ करे बाबा वो तू रख सरकार बस कर थोड़ी देर गुजरी तो वही नाज़िल थियो मुझा महबूब अल्लाह पाक मूंखे मोकिलियो आहे इन जो बच्चो मां इन बच्चे जो नालो मां अल्लाह पाक रखां थो इन जो नालो मां हुसैन जंहिंजो नालो खुद खुदावंद करीम नबी से कन में भांग ॾे थो ॿिए कन में तकबीर ॾे थो दीदू दीदन सां मिलनि थियूं सुभान अल्लाह उहा दीद पटे दिल वारी सरकार जो निहारे दीद सां अर्ज़ थो करे त नाना तुंहिंजा उम्मती मस्जिद में कुरान पढ़ंदा तुंहिंजा उम्मती मुसले ते कुरान पढ़ंदा तुंहिंजा उम्मती चङनि जान ते वेही कुरान पढ़ंदा सुभाणे उहो वक़्तु मुंहिंजे मथां ईंदो तूं नानो बि न हूंदे बाबो अली बि न हूंदो अम्मा बतुल बि न हूंदी मुंहिंजो सिर करबला जे मैदान में नेजे जे जंगल हूंदो हिते क़ुरान पढ़ंदो सोचो शाह हस्तो हुसैन बादशाह हस्तो हुसैन दीन हस्तो हुसैन दीन पना हुसैन ए हुसैन के मिलण वारो हथ मथे खणो खुदा जे वास्ते इन्हनि मौक़नि में उल्टियूं सुठियूं ॻाल्हियूं न कयो उल्टा सुठा कम न कयो नयूं रस्मां न कयो उहे कम कयो जंहिंजे करे हुसैन या क़ुर्बानी करे शरीयत जे करे घुराए ख़त लिखी पंहिंजा कास्त मोकिले कूफिन हुसैन खे घुराए मथो तलवारियूं इहो नस्ल हलंदो अचई थो इहो नस्ल हलंदो अचई थो अल्लाह पाक इन मुल्क़ को बचाए आमीन चओ आमीन अल्लाह पाक असांखे मर्द मुजाहिद करे आमीन हिक अल्लाह जी परवाह हिक अल्लाह को ॼाणो असांखे ख़ैर जी परवाह न है जे परवाह आहे त खुदावंद करीम जी परवाह आहे जे असां झुकिया हूं त नबी जे दर ते झुकिया हूं हिक शफाअत जी वाक हूंदी नबी पाक जे हथ में हूंदी उम्मीद आहे असां पाण गुनाहगार कतारे सुभान अल्लाह जन्नत में पहुंचा दीदार में मालिक आमीन फकीर तो लख लख मुबारक खैर मुबारक आज एक करम मारी महफिल में आयो देखा ईमानी महफिल नूरानी महफिल रूहानी महफिल कुरानी महफिल हर तरह का नूर ही नूर बरकत ही बरकत करम ही
करम विच वारा माण्हू तव्हां त तरी वियो न अॼु ख़ुदा तव्हांखे तारे छॾियो आमीन हिकिड़ा अॼु तरिया हिकिड़ा अॼु बुढा जिन जे दिल में बुग़्ज़ इनाद हे ॻाल्हियूं न मन हुसैन जो नालो अचे टहनि अली जो शान गाए फतकनि पिया अल्हम्दुलिल्लाह तू इहो शान ॿुधे थो रगत तुंहिंजी ठारे थी इहो शान ॿुधी पंहिंजे कर खे मथे करे थो जंहिंजो कर अलाह पाक अॼु मथे कयो त सुभाणे बि कर मथे उहो हुसैन जॾहिं आख़िरी वक़्त शिमर ॾिसे थो त हिकिड़ो सीधो ॾेई वेठो हाणे ॿिए जे लाइ तयारी करे थो मतां दुआ घुरे मां सटिजी वञा बसि जॾहिं ॿिए सीधे में वियो आहे दर्द भरी दाह करे चयो त मुंहिंजा मौला मां हुसैन जो आख़िरी सीधो मां हुसैन जो आख़िरी सीधो आहे मुंहिंजा मौला मुंहिंजे हिन सीधे जी भारत मुंहिंजो ही सीधो क़बूल कर इन जी एवज़ में तो मिठे माल खे अर्ज़ु आहे त हर वक़्तु मुंहिंजे नाने खे उम्मत जो ख़्यालु हूंदो हो त अल्लाहुम्मा उम्मती मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत नाने जी इहा दुआ क़बूल कर नाने जे गुनाहगार उम्मत जी भारत थी उमेद आहे पक ॼाण अरे हैदर भी तुंहिंजो आहे हसन भी तुंहिंजो आहे हुसैन भी तुंहिंजो आहे हे घरानो भी तुंहिंजो आहे जंहिंखे दुनिया में हिन घराने सां सही मोहबत आहे हे घरानो उन्हनि आमीन वल्लाह मोती व अना कासिम मां तक़सीम कंदो हां अल्लाह जी रहमत खे विराईंदो आहियां इहो वंड उन्हनि खे मिलंदो जिनखे दिलबर जी मोहबत न आहे त कुझु बि न आहे मोहबत आहे त सभु कुझु आहे जेके मोहबत वारा आहिनि हथु मथे खणनि मां ॾिसां सुभान अल्लाह हिकिड़ो थोरो मसइलो ॿुधाए मां दुआ करां थो नमाज़ जो इमाम साईं जी शहादत मां न हली सघियो आहियां या अलाह वरी निस्बत जो ॻाल्हियूं शहादत जो ॻाल्हियूं मासूमनि जी शहादत सुभान अल्लाह सुगरान जा ख़त अचनि था पिया घर में रोज़ रारो आहे हुसैन ख़त खे चुमी दिलि ते रखे थो त मुंहिंजी ॼणी अलाह त वाही आहे मां वाइदो हिकु महीने जो कयो आहे केतिरा महीना गुज़री आहिनि क़िस्मत मूंखे राहे छॾियो आहे इहे दर्द जो ॻाल्हियूं मां न करे सघियो आहियां इन लाइ कहिड़ो मसइलो न कहिड़ो मसइलो किथे बसि कयो दोस्तो निशान थी पियो मां छा कयां हिन वक़्त ते मां अहिड़ी तकलीफ़ में आयो आहियां ॿिन्ही फेफड़नि ते असरु आहे ॻाल्हाए कोन सघंदो पंज जुमा मां बयानु कोन करे सघियो अॼु अलाह पाक तौफ़ीक़ ॾिनी मामूली निस्बत जूं ॻाल्हियूं मोहबत जूं ॻाल्हियूं तव्हांजे करण ते विधमि बसि नातो नबी सां रखो दिलबर सां नातो रखो चओ दिलबर जिन खे प्यारो आहे जान खां औलाद खां पीउ माउ खां हथु खण असांखे नबी हर इंसान खां प्यारो जान खां वधीक प्यारो पीउ माउ खां वधीक प्यारो हदीस ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन न थींदो अवां हरगिज़ अॻे कोई ईमान वारो जेसि असांजी मोहबत खे पंहिंजी जान खां पंहिंजे औलाद खां पंहिंजे पीउ माउ खां वन्नास अजमईन जेके बि इंसाननि सभिनि खां प्यारो न रखंदो त पतो पियो ईमान शाह नबी जी मोहबत आहे अल्हम्दुलिल्लाह अॼु तव्हांजो सीनो इन ईमान सां मालामाल थो थिए जीअं कि थांव में शइ विझंदो वञे भरींदो वञे त इन कर्म जे करे तुंहिंजो सीनो इश्क नबी सां भरिजे थो जाम जे ॾारे तुंहिंजा कर मथे हूंदा तो पारण असां पारण गुनाहगारनि जो हिकु किनड़ो हथु हूंदो दामन मुंहिंजे दिलि भरिजी आमीन चओ असांखे दुनिया न खपे असांखे मदीना जो मोर खपे जंहिंजो इहो इरादो आहे उमेद आहे ख़ुदा
पंहिंजे बंदे जी हर नेक दुआ क़बूल कंदो आहे छो त नेक दुआ ख़ुदा खे प्यारी आहे हिन कम ते बि वधीक नेकी कान्हे जो कि नबी जी हिफ़ाज़त जी तलब रखे अल्लाह पाक तव्हांजा अचन क़बूल करे असांजो दोस्त नालो शायद फ़कीर नज़ीर नज़र कारी साहब वारी मस्जिद अल्लाह शाही आहे इन जी कोशिश इन जी हिम्मत सां 3-4 ॿियूं मस्जिदूं ही आज़म ला दुआ गो आहे सभिनि लाइ दुआ गो आहे छो त हिन कम में मदद जेका आहे हर ख़ैर खां आला आहे इन अल्लाह यामुरु मसाजिद अल्लाह ईअं आमन बिल्लाह जेका अल्लाह जी मस्जिद आहे उहे तामीर कंदा आमन बिल्लाह जिन जो ख़ुदा ते पूरो यकीन आहे ख़ुदा ते पूरो ईमान आहे ख़ुदा खे वहदहू वाहिद अहद सम्झनि था हिकु अल्लाह वाहिद अल्लाह दाइम अल्लाह क़ाइम अल्लाह हूंदो अल्लाह आहे अल्लाह जेके अल्लाह सां कंहिंखे शरीक न कनि था ख़ुदा सां हुनजो पूरो पूरो वास्तो आहे उहो ई मस्जिद खे तामीर कंदा जिन जिन इन मस्जिद में मदद कई आहे रुपए जी पैसे जी पाई जी उमेद आहे इहे ॿिन्ही टोले में शामिल ख़ुदा जे घर जहिड़ी ख़ैरात जेका मस्जिद में कयो था इन जहिड़ी बि ख़ैरात कान्हे का ॿियूं ख़ैरातूं ॿियूं नेकियूं कसब थी वेंदियूं हेॾे होॾे वेंदियूं मगर हीअ नेकी तोखे सकरात में कम ईंदी हीअ नेकी तोखे क़बर में कम ईंदी हीअ नेकी तोखे क़यामत में कम ईंदी सकरात में कीअं कम ईंदी जॾहिं मौत जा माण्हू ईंदा इज़ा बलगत तराकी गोघरो मौत जो लॻंदो इहो ख़ुदा सही न सघंदो ख़ुदा फरमाए थो मलाइको वञो मुंहिंजे बाने जे सकरात जी हालत आहे परेशान हाल में आहे वञी दिलास खोलियोसि मलाइक नाज़िल थींदा ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून इन्हीअ वक़्त में मोमिन जे मथां मलाइक नाज़िल थींदा छा चवंदा अल्लाह तख़ाफ़ू ला तख़फ़ ख़ौफ़ न कर वला तहज़नू हुज़्न न कर उन जन्नत जी ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको वाइदो तोखे ॾिनो वियो यानी मौत वक़्तु ई जन्नत वरी क़बर में पहुचंदो इहा नेकी हले थी मलाइक ईंदा उथारे विहारींदा पुछंदा मन रब्बुक मां दीनुक मन नबीयुक ॾे ख़बर मन रब्बुक रब तुंहिंजो कहिड़ो आहे जंहिंजो मिठे मालिक सां वास्तो आहे हीअ असांजो तरीक़ो नक्शबंदी 4 तरीक़ा आहिनि कादरी नक्शबंदी चिश्ती सर बाक़ी था फोड़ा नवा तरीक़ा नवा वाटू का ख़बर ई कान सलूक जो पतो ई कोन सलूक छा आहे कहिड़ा सबक आहिनि पहिरियों सबक कहिड़ो आहे ॿियो कहिड़ो आहे टियों कहिड़ो आहे अड़े का ख़बर ई कान्हे का तूं खट ते वही पाण खे पीर सॾाए माण्हू जो मुरीद करे थो न जे सलूक खां तो ग़ैर ख़बर आहे यादि रखो कदम न खण ख़ुदा ॾाढो शर्मसार थींदे क़यामत ॾियारे हीउ इल्मु वारो खपे जंहिंखे इल्मु हुजे सम्झ हुजे या कंहिं फसलो भई ख़बीर आहे जंहिंखे बाख़बर सां बास रखी हिन राह जो थियो आहे अल्हम्दुलिल्लाह हीअ असांजी उहा राह आहे वॾा कामिल हिन राह में शामिल आहिनि आल बैत इमाम जाफ़र सादिक़ सिद्दीक़ अकबर वॾा कामिल शामिल आहिनि हा पुछंदा मलाइक मन रब्बुक रब तुंहिंजो कहिड़ो आहे आशिक़ जो रब सां वास्तो आहे हिकल बि ज़िक्र कमाइनि था हथकार में दिलि परवरदिगार में चवंदा रबी अल्लाह रब असांजो अल्लाह आहे भला ॾेख पर मां दीनो का दीन तुंहिंजो कहिड़ो आहे मज़हब तुंहिंजो कहिड़ो आहे नसल तुंहिंजो कहिड़ो आहे जमात तुंहिंजी कहिड़ी आहे छा तुंहिंजो ज़िक्र आहे छा तुंहिंजो फ़िक्र आहे मां दीनो का तुंहिंजो दीन मुंहिंजो इस्लाम आहे वरी पुछंदा मन नबीयो का नबी तुंहिंजो कहिड़ो आहे कहिड़े पैगंबर जो उम्मती आहे कंहिंजे पोयों आहे कंहिंजो कलमो पढ़े थो चवंदो मोहम्मद रसूलुल्लाह त हीअ नेकी ख़ुदा जे घर में मदद करणु 5 रुपया ॾियणु ख़ुदा जो घर तयारु करण वारो अल्लाह आहे उहो ई ताक़त ॾिए थो
या नेकी हर नेकी खान आलाए बालाए दी नेकू हेडे होडे जायो थी वेंदो ये नेकी सकरात में भी ये नेकी कब्र में भी ये नेकी हश्र छो तो हश्र जो भी हारो है ना सरकार दुआ गुरिया या किया है मुझे बहुत अल्लाह मग़फ़िर लना हदीस दुआ है अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल अल मौत या अल्लाह मुखे माफ़ी दे मौत वरहमना इंदल मौत मौत वारे वक्त मुझे मत रहम वला तुअज़्ज़िबना बादल मौत मौत खां बाद पंहिंजे अज़ाब खां बचा वला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर मुंहिंजा मौला क़यामत जे हिसाब खां बचा हिसाब किताब को बचा दोस्तों ॾुखियो आहे पर असांखे पंहिंजे दिलबर मदीने वारे साईं ते नाज़ आहे ॾुखनि खे सुख ॾियण वारो मदीने वारो साईं आहे ख़ुदा खे अर्ज़ करण वारो इहो जवान आहे